पिरियालो रिपोर्ट सरफराज अब्बासी पिरियालो बरसा गवर्नमेंट बॉयज एलिमेंट्री स्कूल उलरा में अॼु वर्ल्ड लिटरेसी डी ऐं इंटरनेशनल डी ऑफ स्कूल मल्हायो वियो। तक़रीब जो आगाज़ पाक कलाम अल्लाह जी तिलावत ऐं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नात शरीफ़ सां कयो वियो। प्रोग्राम बाबति उस्ताद माजिद हुसैन अब्बासी ॻाल्हाईंदे चयो त इन तरह जा प्रोग्राम कराइण जो मक़सदु ॿारनि में तालीम ऐं स्कूल जी अहमियत बाबति सुजागी पैदा करणु ऐं असांजी सिंध में लिटरेसीअ जी शरह मायूस कंदड़ आहे। उस्ताद परशोत्तम कुमार ॻाल्हाईंदे चयो त हिन दुनिया में सभ खां पहिरियां लिखण पढ़ण जी शुरूआत असां सिंधी क़ौम कई आहे। दुनिया में सभ खां पहिरियों स्कूल असां सिंधियुनि इजाद कयो, पोइ बि असां में तालीम जी शरह मायूस कंदड़ आहे। उस्ताद नौमान समीर चूणेजो ॻाल्हाईंदे चयो त आलमी साज़िश तहत सिंध जे तालीम तबाह कई पई वञे। उस्ताद निसार अहमद भुट्टो ॻाल्हाईंदे चयो त हीउ स्कूल मुंहिंजे पंहिंजे ॻोठ जो स्कूल आहे। मुंहिंजा पंहिंजा बच्चा हिन स्कूल में पढ़ी रहिया आहिनि। असांखे पंहिंजे स्कूल जो चोरनि खां तहफ़ुज़ करणु घुरिजे ऐं स्कूल जो ईअं ख़्यालु करणु घुरिजे जीअं असां पंहिंजे घरनि जो कंदा आहियूं। उस्ताद उमर बिन अब्दुल अज़ीज़ चना ॻाल्हाईंदे चयो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे त इल्मु हासिल करणु तोड़े मर्द तोड़े औरत ॿिन्हिनि ते फ़र्ज़ आहे, उन करे असांखे न्याणियुनि जी तालीम खे बि फ़र्ज़ सम्झणु घुरिजे। तक़रीब में ॿारनि जॾहिं तालीम ऐं स्कूल बाबति तक़रीरूं कयूं ऐं शाइरी पढ़ी त प्रोग्राम खे चार चंड लॻी विया। ॿारनि तालीम जी अहमियत ऐं स्कूल जी हिफ़ाज़त बाबति तमामु बहितरीन ख़्याल पेश कया ऐं उन ॻाल्हि जो वचन कयो त असीं तालीम खे घर घर पहुचाइण जी हर मुमकिन कोशिश कंदासीं ऐं स्कूल खे बि पंहिंजो घर सम्झी उन जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं मुआशिरे में स्कूल जी अहमियत उजागर कंदासीं, छाकाणि त स्कूल इहा जॻहि आहे जितां असीं तालीम हासिल कंदा आहियूं। स्कूल बचाईंदासीं त तालीम बचाईंदासीं ऐं तालीम बचाईंदासीं त क़ौम जो मुस्तक़बिल बचाईंदासीं।